पाकिस्तान समेत सॼी दुनिया में इन ॻाल्हि खे नोट ऐं महसूस कयो वियो आहे त मुहबत जे इज़हार में मर्द ई अॻिराई कंदा आहिनि, पर कुझु वाक़िअनि में औरतूं हिन कम में मुख़ालिफ़ जिन्स खां गोए खणी वेंदियूं आहिनि। नेठि मर्द ई छो मुहबत जे इज़हार में अॻिराई कंदा आहिनि? इन जो जवाबु ॼाणण लाइ माज़ी में बि केतिरियूं ई तहक़ीक़ूं कयूं वियूं आहिनि, जिन में माहिरनि कुझु जीन्स जी निशानदही कई त कुझु तहक़ीक़ुनि में इन खे सक़ाफ़त ऐं समाज सां ॻंढियो वियो। कुझु तहक़ीक़ुनि में ॿुधायो वियो त मर्दनि में अहिड़ा हार्मोन्स ऐं जीन्स हूंदा आहिनि जेके खेनि हर कम में अॻिराई करण ते मजबूर कंदा आहिनि। अहिड़ी रीति कुझु जाइज़नि में दलील ॾिनो वियो त सॼी दुनिया में मर्दाणो मुआशिरो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो मर्द मुहबत जे इज़हार में अॻिराई कंदा आहिनि। कुझु वक़्तु अॻु अमरीकी माहिरनि हिकु अनोखी तहक़ीक़ कई ऐं ॼाणण जी कोशिश कई त नेठि ईअं छो थींदो आहे जो मर्द अॻिराई कंदा आहिनि। अहिड़ी रीति माहिरनि इन हवाले सां माज़ी में कयल तहक़ीक़ुनि जो बि मुतालियो कयो ऐं पोइ नतीजा गॾु कया। तहक़ीक़ लाइ 3000 खां वधीक रज़ाकारनि जूं ऑनलाइन ख़िदमतूं हासिल कयूं वियूं, जंहिंमां 76% औरतूं हुयूं ऐं सभिनी रज़ाकारनि में अधु खां वधीक नौजवान हुआ। माहिरनि सभिनी रज़ाकारनि खे पहिरियां मुहबत जे इज़हार बाबति हिकु प्रेस रिलीज़ ॾिनी, जंहिंमें तहक़ीक़ जो मक़सदु बि ॿुधायो वियो हो। तंहिं बाद खां पुछियो वियो त जेकॾहिं हुननि कंहिंसां मुहबत कई त इन जो इज़हार पहिरियां कंहिं कयो हो। तहक़ीक़ में मर्दनि ऐं औरतुनि खां सवाइ तकरारी रुझान रखंदड़ रज़ाकार बि शामिल हुआ। नई सर्वे ऐं पुराणी जांच जे मुताले बाद माहिरनि नतीजो वरितो त सॼी दुनिया में मर्द ई पहिरियां मुहबत जो इज़हार कंदा आहिनि। तहक़ीक़ मां ख़बर पई त अमरीका खां वेंदे ऑस्ट्रेलिया ऐं बर्तानिया खां वेंदे ब्राज़ील ताईं हर हंधि मुहबत जो इज़हार पहिरियां मर्द ई कंदा आहिनि। नतीजनि में इन ॻाल्हि जो बि इंकशाफ थियो त अहिड़नि मुआशिरनि में बि मर्द अॻु ई इज़हार कंदा आहिनि जिते औरतुनि जी हुकुमरानी सम्झी वेंदी आहे या उते औरतुनि खे वधीक आज़ादी हूंदी आहे। यूरोप खां एशिया ऐं अमरीका ताईं सभिनी मुल्कनि में मर्द ई पहिरियां मुहबत जो इज़हार कनि था ऐं हू मुहबत थियण बाद पंहिंजी पसंदि जी औरत सां रुॻो 108 ॾींहनि में मुहबत जो इज़हार करे छॾींदा आहिनि। नतीजनि मां ख़बर पई त औरतुनि खे मुहबत जो इज़हार करण या मुहबत जी आछ करण बाद इन खे क़बूल करण में 122 ॾींहं लॻंदा आहिनि। यानी जेकॾहिं कंहिं वाक़े में औरत ई पहिरियां मुहबत जो इज़हार करे तॾहिं बि मर्दनि जी भेट में देर सां इज़हार कंदी आहे। ऐं अहिड़ी रीति जेकॾहिं को मर्द साणनि मुहबत जो इज़हार करे तॾहिं बि उन खे क़बूल करण में वक़्तु लॻाईंदियूं आहिनि। इहो ई न, पर माहिरनि इहो बि नतीजो वरितो त मर्द मुहबत बाद जिन्सी लाॻापन समेत ॿियनि कमनि में अॻिराई कंदा आहिनि। तहक़ीक़ में मर्दनि तरफ़ां मुहबत जे इज़हार में अॻिराई करण जा केतिरा ई सबब ॿुधाया विया, जीअं मुआशरती क़दर, जीन्स ऐं हार्मोन्स जो हुजण ऐं खुलियल ज़हनियत जो हुजण वग़ैरह। पर गॾोगॾु इहो बि ॿुधायो वियो त इहे सबब थी सघनि था, पर हक़ीक़त में ईअं छो आहे इन जो वाज़ह जवाबु अञा नाहे आयो।